अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैत्वानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई गॾिजी हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कंदा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमल अंबिया वल मुरसलीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम फ़ख्रे बनी आदम जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते शरीफ़ा ते दुरूद शरीफ जो नज़रानो पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ो दोस्तो भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हज़रात सी वकार अवां के बखूबी मालूम आहे ही महीनो मुहर्रमुल हराम जो महीनो हली रहियो आहे। मुहर्रमुल हराम जे महीने के हज़रत शहीद करबला जे शहीदन जो सरताज हज़रत सैयदना इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु सां जे शहादत सां एक ख़ास निस्बत हासिल आहे। हज़रत जी वकार इन महीने में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत किरामन पंहिंजे न जानन जो नज़रानो पेश कयो। कुर्सीअ जे लालच जे ख़ातिर न, दुनियावी कंहिं तमाए लालच जे ख़ातिर न, कंहिं उहिदे ते फ़ाइज़ थियण जे लाइ पंहिंजे जानन जो नज़रानो पेश कोन कयाऊं। कंहिं प्लाट ते या कंहिं वर्से जे मामले ते कोन, बल्कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे घराणे हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत किराम हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे ख़ातिर पंहिंजे जानन जो नज़रानो पेश कयो। दीन जे सरबुलंदी जे लाइ अल्लाह सुब्हानहु व तआला जे दीन जे हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजे जानन के कोन ॾिठाऊं, पंहिंजे घर वारनि के कोन ॾिठाऊं। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु करबला जे मैदान ते पंहिंजे नौजवाननि ऐं पंहिंजे घर वारनि जो जाननि जो नज़रानो पेश कयो, सिर्फ़ और पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर ऐं पंहिंजे नाने जे दीन जे हिफ़ाज़त जे ख़ातिर। तो हज़रत जी वकार हज़रत इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु नवासे रसूल हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ हिकु ॿ हदीस मां अवां जे साम्हूं बयान करे शहादत हुसैन जे जेको बि पूरो वाक़ियो आहे शुरू खां वठी आख़िर ताईं मां
अवां जे साम्हूं बयानु कंदुसि। जेकॾहिं कुझु रहिजी वियो त अॻिले जुमे में। तो बहरहाल हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। हुसैन मुस्तफ़ा मजा आहे ऐं मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मजा आहियां। तो हज़रात ज़ीवकार कि दरअसल ईअं हूंदो आहे कि हर एक जो जेको नस्ल हलंदो आहे, इंसान जो नस्ल दुनिया में पंहिंजे पुट जे ज़रिए हलंदो आहे। पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी नस्ल हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका नस्ल दुनिया ते हली उहा हज़रत पंहिंजे नवासनि, पंहिंजे ॾोटरनि हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे ज़रिए नस्ल अॻिते वधियो। हालांकि इमाम हसन इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॾोटरा हुया, यानी पंहिंजे धीउ जा पुट हुया। कि इंसान जो नस्ल धीउ जे पुट जे ज़रिए कोन वधंदो आहे, बल्कि इंसान जो नस्ल पंहिंजे ज़ाती पुट जे ज़रिए अॻिते वधंदो आहे। पर हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल के अल्लाह सुब्हानहु व तआला हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे ज़रिए संदन धीउ जे न्याणीअ जे पुटनि जे ज़रिए उन जे नस्ल के अल्लाह सुब्हानहु व तआला अॻिते वधायो। इन जे करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि हुसैन मुस्तफ़ा जो आहे ऐं मां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन जो आहियां। फलिहाज़ा जेको इमाम हुसैन जो पुटु आहे उहो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि औलाद आहे। जेको इमाम हुसैन जो नस्ल मजा आहे उहो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल मजा आहे। ऐं जेको इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी नस्ल मजा आहे उहो बि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नस्ल मजा आहे। हज़रत ज़ीवकार हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। तो हज़रत ज़ीवकार कि इमाम हसन ऐं इमाम हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार ऐं संदन अम्मा साइण बीबी पाक ख़ातून जन्नत हज़रत सैयदा फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन्नत जे औरतुनि जे सरदारनी आहिनि। तो हज़रत ज़ीवकार इमाम हसन इमाम हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार ऐं संदन अम्मा साइण रज़ियल्लाहु ताला अन्हा जन्नत जे औरतुनि जी सरदारनी आहिनि। कि सिर्फ़ जन्नत जी औरतुनि जी सरदार त आहिनि, पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि फ़ातिमतु सय्यदतु निसाइल आलमीन औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि फ़ातिमा समूरनि जहाननि जे समूरनि औरतुनि जो सरदार आहिनि। तो बहरहाल तो हज़रत ज़ीवकार हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं कूफ़े में हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका हुकूमत हली रही हुई, तो जॾहिं हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफ़ात थी वई त उन खां बाद में हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जानशीन बणिजी करे यज़ीद संदन तख़्त ते वेही रहियो ऐं यज़ीद संदन नाइब ऐं ख़लीफ़ो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जो यज़ीद नाइब ऐं ख़लीफ़ो थियो। जॾहिं हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु वफ़ात करे विया ऐं यज़ीद संदन जाए नशीन थियो त उन खां बाद में यज़ीद उबैदुल्लाह बिन ज़ियाद के बिसरा जो ऐं नौमान बिन बशीर के कूफ़े जो अमीर मुक़र्रर कयो ऐं पंहिंजे सौट वलीद बिन उतबा के मदीने मुनव्वरा जो ऐं अमर बिन सईद बिन आस के मक्का मुकर्रमा जे गवर्नरी जे उहिदे ते फ़ाइज़ कयो। उन खां बाद में यज़ीद पंहिंजे सौट मदीने मुनव्वरा जो जेको गवर्नर ऐं अमीर हुयो वलीद बिन उतबा, उन ॾे ख़त लिखियो कि हज़रत सैयदना
इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं अब्दुल्ला बिन ज़ुबैर ऐं अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुम खां मुंहिंजे खिलाफ़त जे लाइ तव्हां इन्हनि खां बैयत वठो। तो वलीद बिन उतबा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे पाण वटि अचण जे लाइ जेका सो माण्हू मोकिलियो। तो हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक़्तु मस्जिद नबवी में तशरीफ़ फरमा थिया हुया। तो जॾहिं माण्हू आयो तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि तूं हल असां अचूं था पिया। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे पंहिंजी कुझु माण्हुनि खे वठी करे दरवाज़े जे उन गवर्नर जे हाउस जे दरवाज़े ते बीहारियो ऐं उन माण्हुनि खे चयो कि जेकर मां अकेलो थो अंदरि वञा ऐं जेकॾहिं मां तव्हांखे सॾु कयां त उन वक़्तु तव्हां सभु दरवाज़े मां अंदरि लंघी करे अंदरि अचिजो। तो फ़लिहाज़ा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं अंदरि विया तो वलीद बिन उतबा जेको मदीने जो गवर्नर हुयो उन यज़ीद जी खिलाफ़त जे लाइ बैत घुरी। तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु साफ़ इनकार कयो कि यज़ीद ज़ालिम शख़्स आहे, कि बेदीन शख़्स आहे। मां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ी शख़्सियत ऐं हस्ती न लिकी करे बैत कंदुसि, न जेका सो आहे ईअं माण्हुनि खां लिकी करे बसि ईअं बैत कयां, ईअं न। जेकॾहिं मां बैत कयसि तो सरेआम बैत कंदुसि। मुंहिंजे बैत करण सां पोइ ॿिया बि बैत कंदा। बहरहाल मां यज़ीद जे बैत करण खां साफ़ इनकार थो कयां। उन वक़्तु वलीद बिन उतबा जेका सो वटि हिकु शख़्स वेठो हुयो जंहिंखे मरवान चयो जेका सो सॾियो वेंदो आहे। उन मरवान चयो कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तव्हां झले वठो, या तो इते ई हज़रत इमाम हुसैन बैत जेका सो असांखे ॾेई करे हलियो वञे, या जेकॾहिं बैत का इनकार करे थो पियो तो फ़लिहाज़ा इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माज़अल्लाह शहीद कराए छॾियो। त उन वक़्तु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मरवान इन ज़ालिम जे इन मलऊन जी इन ॻाल्हि खे ॿुधी करे हज़रत इमाम साहिब फरमायो कि तूं मूंखे शहीद कराईंदे। तो फ़लिहाज़ा उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर ॾांहुं तशरीफ़ वठी आया ऐं पंहिंजे घर में अंदरि तशरीफ़ वठण खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका सो अॻिते वञण जे लाइ यानी मदीने मुनव्वरा खां अॻिते जेका सो सफ़र जो इरादो कयो। जॾहिं मरवान उन खां बाद में हज़रत उन वलीद बिन उतबा खे चयो त तव्हां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जेका सो छॾे ॾिनो, तो फ़लिहाज़ा मां तव्हांजी अमीरी ऐं गवर्नरी ख़तमु थो करायां। त उन वक़्तु वलीद बिन उतबा मरवान खे इहो जवाबु ॾिनो कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहीद करण जे बदिले में हीअ त सिर्फ़ु मदीने मुनव्वरा जी गवर्नरी आहे। जेकॾहिं पूरे रूए ज़मीन जे गवर्नरी ऐं अमीरी मूं वलीद बिन उतबा खे मिली वञे तो भी मां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नाहक खून कॾहिं बि न बहाईंदुसि। फ़लिहाज़ा मूंखे ही उहिदो कंहिं बि कम जो न आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहीद करण में मां कोई बि किरदारु कोन अदा कंदुसि। तो बहरहाल उन खां बाद में कि उलमा किराम फरमाइनि था कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीद जे बैत का इनकार करण जो सबबु इहो हुयो कि यज़ीद बेदीन हुयो, ज़ालिम हुयो, फासिक इंसान हुयो। तो फ़लिहाज़ा ज़ालिम जो फासिक इंसान जो हुकूमत ऐं शरीयत जे कंहिं उहिदे ते वेहण ऐं उन जी हुक्मरानी करणु शरीयत जे दायरे में इहो नाजाइज़ अमल आहे। तो फ़लिहाज़ा इन जे करे हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीद जी इन नाअहली जे करे, इन नालाइकी जे करे, संदन इन बेदीनी ऐं फासिक हुजण जे नाते हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे हथ ते बैत न कयो। इहो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आला किरदारु आहे। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे संदन भाउ मोहम्मद बिन हनफिया गुज़ारिश कई ऐं हिकु ख़ैर ख़्वाही वारी हिकु सलाह ॾिनुनि। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ चयुनि कि जेकॾहिं तव्हां मदीने मुनव्वरा मां निकिरण जो इरादो कयो था तो फ़लिहाज़ा कि यज़ीद ऐं यज़ीद जे शहर खां परे रहिजो। इन जे करे कि उन खां बाद में माण्हू जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे ॿुधनि तो तव्हां
हज़रत तव्हांजे सॾ खे माण्हू क़बूल कनि तो अल्लाह सुब्हानहू व तआला जो हमद ऐं सना बयानु कजो, रब सुब्हानहू व तआला जो शुक्र अदा कजो। जेकॾहिं माण्हू तव्हांजे ॻाल्हि ते न हलनि त उन वक़्तु तव्हांखे माण्हुनि जी का बि ज़रूरत न आहे। तो फलिहाज़ा इन जे करे मां तव्हांखे इहो जेका सो आहे नसीहत थो कयां, तो फलिहाज़ा तव्हां हिजरत भले करे वञो पर मके मुकरमा में वञी करे रहिजो। जेकॾहिं उते बि तव्हांखे माण्हू तंग करणु शुरू कनि तो फलिहाज़ा तव्हां वञी करे जंगलनि में जबलनि में उते वञी करे अल्लाह सुब्हानहू व तआला जी इबादत कजो। यज़ीद जे शहर ॾांहुं कॾहिं बि न वञिजो। तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु उन पंहिंजे भाउ खे फरमायो कि बिल्कुलु तव्हांजी इहे शफ़क़त भरियूं नसीहतूं मूंखे सुठियूं लॻियूं आहिनि, इन जे करे मां तव्हांजे इन नसीहत ते इंशाअल्लाह अमल करण जी तौफ़ीक़ मूंखे नसीब थींदी। बहरहाल उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे भाउ खे हिकु वसियत लिखी, अरबी में लिखियऊं। उन जो तर्जुमो हीअ आहे कि हीअ ख़त हुसैन बिन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जे तरफ़ां पंहिंजे भाउ जेको मुहम्मद बिन हनफिया आहे उनखे उन जे तरफ़ां उन ॾे मां हीअ ख़त मोकिलियां थो पियो कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो शाहिदी थो ॾे कि अल्लाह सुब्हानहू व तआला खां सवाइ को बि माबूद न आहे ऐं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा सच्चा रसूल आहिनि कि जन्नत बि हक़ आहे, जहन्नम बि हक़ आहे। उन खां बाद में कि क़यामत बि अचण वारी आहे ऐं क़यामत जे अचण जे वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला समूरनि इंसाननि खे क़बरनि मंझां उथारींदो, इहो बि जेका सो हक़ आहे। ऐं मां यज़ीद जे ख़िलाफ़ फ़साद कंदड़ ज़ालिम थी करे कोन निकितो आहियां, बल्कि मां त सिर्फ़ु पंहिंजे नाने हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे सुधारण जे लाइ मैदान में आयो आहियां ऐं मुंहिंजो इहो इरादो आहे त मां चङाई जो हुकुम ॾियां ऐं बुराईअ खां माण्हुनि खे रोकियां ऐं पंहिंजे नाने मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पंहिंजे बाबे जनाबे अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी नक्श क़दम ते हलां। तो बहरहाल इहो जेका सो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु वसियतनामो पंहिंजे भाउ मुहम्मद बिन हनफिया ॾे लिखियो। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु सफ़र करण जी तयारी शुरू कई ऐं सभ खां पहिरियों हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे वालिद माजिदा हज़रत सैयदा बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे मज़ार पुनारवार ते ज़ियारत ॾेई करे ऐं अलविदाई सलाम पढ़ण जे लाइ हाज़िरी ॾेई करे उन खां बाद में कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे हवेली शरीफ़ में वञी करे तशरीफ़ फरमा थिया। उन खां बाद में कि जॾहिं मदीने वारनि खे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मदीने मां हिजरत करण जो मके ॾांहुं वञण जो इहा मालूमात पई त उन वक़्तु मदीने वारनि मंझां जेके बि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जा ख़ैर ख़्वाह हुया, सहाबा सगोरा हुया, उन्हनि अची करे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे इहे मेड़ ऐं मिनथूं कयूं कि तव्हां असांजे इन शहर पंहिंजे नाने जे शहर मदीने मुनव्वरा खे छॾे करे काॾे बि न वञो। तो बहरहाल उहे सम्झाईंदा रहिया पर हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो कि मूंखे हिते रहण में कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, उन्हनि मजबूरियुनि जी तव्हांखे ख़बर न आहे। तो फलिहाज़ा मदीने मुनव्वरा जे छॾण जी जेका ख़बर जेका छॾण जे करे जेका मुंहिंजे दिलि में हालत ऐं तकलीफ़ आहे, छो त मुंहिंजे नाने जी मज़ार पुर अनवार बि हिते आहे, मस्जिद नबवी बि हिते आहे, रियाज़ुल जन्नत बि जेका अथव मदीने में आहे। तो अहिड़ियूं मुक़दस जॻहुनि खे छॾे करे कंहिं ॿिए जॻह ॾे वञण का आसान ॻाल्हि न आहे। फलिहाज़ा इन जे करे बहरहाल इहे सभु कुझु मूंखे ख़बर आहे, फलिहाज़ा उन जे बावजूदु मां मदीने मुनव्वरा मां हली करे ॿाहिरि वञा थो पियो। इन में मूंखे मजबूरियूं आहिनि, उन मजबूरियुनि जी मूंखे ख़बर आहे, तव्हांखे इल्मु न आहे। तो फलिहाज़ा मां मजबूरी जी पेश नज़र मदीने मुनव्वरा मां हली करे हलियो ई रहियो आहियां। तो फलिहाज़ा तो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने मुनव्वरा खां मके पाक ॾांहुं सफ़र करण जो
जेका तारीख़ आहे उहा सन 60 हिजरी रजब महीने जे 28 तारीख़ आचर जी राति मदीने मुनव्वरा खां हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मक्के पाक ॾांहुं हिजरत जे लाइ रवाना थिया। जॾहिं घर मुबारक मां निकिता तो उन वक़्तु तो अल्लाह सुब्हानहु व तआला जे क़ुरान मजीद जो इहा आयत पढ़ियाऊं, फ़ख़रज मिनहा ख़ाइफ़न यतरक़्क़बु क़ाल रब्बि नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। ऐं उन वक़्तु कि मदीने मुनव्वरा मां निकिरण वक़्तु वरी ॿीहर जेका पंहिंजे साथियुनि सां गॾु मस्जिद नबवी में बि हाज़िरी ॾिनऊं। जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मदीने मुनव्वरा मां जॾहिं निकिरण जे लाइ इरादो कयऊं तो संदन सफ़र जा साथी पंहिंजा जेके बि रिश्तेदारनि मंझां 4 जेका सो रिश्तेदार हुया उन्हनि खे छॾे करे उन्हनि मंझां हिकु मुहम्मद बिन हनफिया ऐं संदन सौट अब्दुल्ला बिन जाफ़र ऐं उमर अतरफ़ ऐं अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हो इन्हनि खे रहाए करे बाक़ी सभु कुझु पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे अहल अयाल खे साण गॾिजी करे साण करे मक्के पाक खां निकिरी करे मदीने मुनव्वरा खां निकिरी करे मक्के पाक सां पाण सां गॾु पंहिंजे अहल अयाल सां गॾु सफ़र करण जो जे लाइ रवाना थी पिया। तो हज़रत ज़ी वक़ार उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो जॾहिं मक्के पाक में जे उन सफ़र जी हालत में हुया त उन वक़्तु वाट में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो सां अब्दुल्ला बिन मुती नाले हिकु शख़्स मिलियो ऐं अर्ज़ु करे पुछियऊं त तव्हां काॾे वञण जो इरादो आहे। तो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो फरमायो कि मां मक्के पाक ॾे वञी रहियो आहियां। त उन शख़्स अर्ज़ु कयो कि मक्के भले वञिजो पर कूफे न वञिजो, छो त कूफे वारा उहे माण्हू आहिनि जंहिं तव्हांजे वालिद साहिब जनाब अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हो सां बेवफ़ाई कई ऐं तव्हांजे वॾे बिरादर जनाब सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हो सां बेवफ़ाई कई, दोखो कयऊं। इन जे करे कूफे वारा माण्हू जेके आहिनि उहे दुखेबाज़ इंसान आहिनि ऐं उहे बेवफ़ा इंसान आहिनि, उन्हनि ॾांहुं न वञिजो। फलिहाज़ा मके वञो त तव्हांजी मर्ज़ी आहे, भले हलिया वञो। तो फलिहाज़ा हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मक्के पाक में पहुची विया। तो मक्के पाक में पहुचण जो जेको तारीख़ आहे तो उहा आहे हज़रत इमाम हुसैन संदन साथियुनि सां गॾु जेका सो आहे शाबान महीने जे 3 तारीख़ जुमे जी राति मक्के मुकर्रमा जे शहर में दाख़िल थी विया ऐं संदन शहर में दाख़िल थियण वक़्तु ही दुआ पढ़ियाऊं कि वलम्मा तवज्जह तिलक़ा मदीन क़ाल असा रब्बी अन यहदियनी सवा अस्सबील। उन खां बाद में घणो अरसो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मक्के पाक में रहिया। केतिरो रहिया कि हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो पंहिंजे साथियुनि सां गॾु मक्के पाक में जेका रहण जी मुद्दत आहे शाबान जो जेके ॿियूं तारीख़ूं हुयूं उहे सभु तारीख़ूं रमज़ानुल मुबारक जो मुकम्मल महीनो, शवाल ज़ुल्क़द सॼो महीनो ऐं ज़िलहजा महीने जो 8 तारीख़ूं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मक्के पाक में गुज़ारिया। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो मक्के पाक में जेतिरो बि अरसो रहिया तो मक्के वारनि हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो जेके बि उतां जा रहाको हुया उहे संदन ज़ियारत करण जे लाइ माण्हुनि जा काफ़िला अचणु शुरू थी विया ऐं जेके ॿाहिरां मुस्लमान उम्रे जे लाइ ईंदा हुया उहे बि संदन दीदार जे दौलत सां मालामाल थींदा हुया ऐं उन्हनि जे लाइ हिकु वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि हुई कि जो कि मक्के वारनि हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो जी पंहिंजे वजूद मसूद खे पंहिंजे लाइ हिकु जेका सो शर्फ़ सम्झियो ऐं कि मक्के पाक वारनि जा बैतुल्ला शरीफ़ ऐं ॿियनि मुतबरिक मक़ामात जे करे उहे ख़ुशनसीब जेके माण्हू हुया जेके इन बरक़तुनि भरो जॻह जो उहे ज़ियारत बि कंदा रहिया पर उन्हनि जे ज़ियारत सां गॾोगॾु हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो जी ज़ियारत बि उन जे लाइ हिकु वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि हुई। तो बहरहाल हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो उते जेका सो इहे तारीख़ूं रहिया। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हो को
ॾे मके जॾहिं ख़बर पइजी वई कि कूफ़े वारनि खे कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मके में जेका सो आहे सफ़र करे मदीने खां मके ॾांहुं पहुची चुका आहिनि, त उन वक़्तु कूफ़े जा कुझु माण्हू हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़त लिखणु शुरू कया। सभ खां पहिरियों जेका सो आहे हिकु ख़त लिखियो, उन जो नालो आहे कि सलमान बिन सर्द। उन ख़त ॾिनो ऐं पंहिंजे कुझु माण्हुनि जे ज़रिए ख़त लिखियो ऐं उन ख़त जा अल्फाज़ ही हुया कि ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ही ख़त असीं तव्हांजी तरफ़ मोकिले रहिया आहियूं अल्लाह सुब्हानो व तआला जी हम्द ऐं दुरूद खां बाद में कि असीं तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि वाज़े रखणु चाहियूं था कि हितां जा जेके माण्हू आहिनि उहे तव्हांजे इंतज़ार में आहिनि। तव्हां खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ उहे बैत करण जो इरादो कोन था रखनि। इन जे लाइ कि अल्लाह सुब्हानो व तआला जा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पुट तव्हां जल्दी करे असां ॾांहुं कूफ़े ॾांहुं अची करे पहुचो। उम्मीद आहे त अव्हां जे ज़रिए अल्लाह सुब्हानो व तआला असांखे हक़ ते हलण जी तौफ़ीक़ नसीब कंदो ऐं इस्लाम वधंदो ऐं अव्हां ते घणे खां घणा ऐं पूरा सलाम ऐं अल्लाह जी रहमत ऐं उन जूं बरकतूं तव्हां ते हुजनि। तो बहरहाल इहो ख़त लिखियो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ हिकु शख़्स लिखियो। उन खां बाद में काफ़ी तादाद में 150 ख़त वरी ॿीहर जेका सो अचणु शुरू थियो। उन खां बाद में काफ़ी तादाद में उन्हनि कूफ़े वारनि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे ख़तूं लिखिया। उन ख़तनि जी जेका तादाद थी वई कि ख़तनि जी समूरी तादाद हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि 12,000 ख़त कूफ़िन जा पहुची विया। केतिरा ख़त? 12,000 ख़त। ॾिसो कि केतिरो तादाद ख़तनि जो आहे कि एतिरा ख़त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अचण जे लाइ उन्हनि मोकिलिया। उन्हनि जे बावजूदि जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उते विया कि उन्हनि ज़ालिमनि यज़ीद जे ख़ौफ़ जे वजह सां, उन जे डप ऐं उन जी रोब जे वजह सां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बेवफ़ाई कई ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़िलाफ़ मैदान में निकिरी आया। बहरहाल उन खां बाद में हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾांहुं यज़ीद जे तरफ़ां हिकु ख़त आयो कि यज़ीद जे तरफ़ां इहो ख़त आयो कि तव्हां अमर बिन सईद ॾे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे आल बैत जे समेत मक्का मुकरमा में आया आहिनि ऐं उन वटि घणा माण्हू अचनि था पिया। तो फ़लिहाज़ा इन जे लाइ कि मक्का मुकरमा में रहंदड़ हज़रत इब्न अब्बास ॾांहुं ख़त लिखियो त अव्हां जे चाचे जे ख़ानदान मां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने खे छॾे करे मके में आयो आहे ऐं यज़ीद जे बक़ौल यज़ीद इहो ख़त में इहो लिखियो यज़ीद जे बक़ौल कि माअज़ल्लाह हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मके पाक में फितनो करे रहियो आहे कि पाण खे बि हलाक कंदो ऐं पाण सां गॾु जेके बि कुझु उन जा आहिनि माअज़ल्लाह उन्हनि खे बि हलाक कंदो। तो इन जे लाइ कि मां तव्हांखे इहो इतिला ॾेई रहियो आहियां कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जेका सो आहे मुलाक़ात करे उन सां इहो मना करे छॾ कि फितनो न उथारे। जेकॾहिं तुंहिंजो चवणु वठे तो ठीकु, जेकॾहिं न चवणु वठे तो फ़लिहाज़ा उनखे इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माअज़ल्लाह शहीद कराए छॾ। तो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे जॾहिं यज़ीद इहो ख़त लिखायो तो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीद ते उन ख़त जे जवाब में इहो लिखियो कि यज़ीद कि मुंहिंजी हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मुलाक़ात थी आहे कि मूं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां जेके मुलाक़ात थी आहे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हाल अहवाल थी आहे। तो फ़लिहाज़ा उन हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मदीने मुनव्वरा में जेके रहाकू हुया तुंहिंजा जेके माण्हू हुया उहे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां सुठो सलूक न कयो ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे माअज़ल्लाह बुरो भलनि चवणु शुरू कयो। इन जे लाइ कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे शहर मक्का मुकरमा में महफ़ूज़ थियण जे लाइ जेका सो आयो आहे। इन जे करे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ कंहिं मुस्लमान जे लाइ तूं बि ईअं न सोच ऐं अल्लाह सुब्हानो व तआला
जी शरीयत रब सुभानो व ताला जी नमाज़ ऐं इबादतुनि ॾे गौर ॾे, तूं बि कुझु ऐं यज़ीद तूं बि कुझु अल्लाह जो ख़ौफ़ रख। तो बहरहाल जॾहिं हज़रत इमाम इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु यज़ीद न इहो जवाबी ख़त मोकिलियो त उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मदीने ऐं बिसरा वारनि ॾांहुं ख़त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मोकिलिया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मके पाक खां हिकु ख़त मदीने मुनव्वरा में रहंदड़ पंहिंजे भाउ ऐं ॿियनि हाशिमी ख़ानदाननि जे अफ़राद ॾांहुं मोकिलियो कि उन में जेके उन्हनि खे पाण सां गॾु शरीक थियण जी सलाह ॾिनऊं। तो फ़लिहाज़ा कि उहा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु जेका सो आहे बिसरा जे बाशिंदनि खे बि लिखियाऊं, उन जे जेके रहाकू हुया ऐं उनखे बि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़त में इहो लिखियो कि तव्हां बि जेका सो आहे मुंहिंजी मुंहिंजे लाइ तव्हां बैत मुंहिंजी कयो ऐं उन खां बाद में तव्हां मुंहिंजे लाइ मैदान में निकिरी अचो ऐं मुंहिंजो साथ ॾियो। तो बहरहाल मके मदीने वारनि ॾांहुं ऐं बिसरे वारनि ॾांहुं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इहे ख़त लिखिया। उन खां बाद में जॾहिं कूफिन जा ख़त घणे तादाद में तक़रीबन 12,000 जे तादाद में ख़त कूफिन जा अची करे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे पहुता त उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे सौट हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कूफे तरफ़ मोकिलियो ऐं इहो जेका सो आहे ॾिसण जे लाइ, कूफे जे हाल अहवाल वठण जे लाइ कि उतां जे माण्हुनि जा छा राय आहिनि, कि उतां जे माण्हुनि जा जेका सो मुंहिंजे बारे में कहिड़ा ख़्याल आहिनि, आया वाक़िअतन उहे कूफे वारा जेका सो आहे मूंसां बिल्कुलु सचा आहिनि या उहे जेका सो आहे मूंखे हरूं भरूं धोखेबाज़ी करे घुराए रहिया आहिनि। तो फ़लिहाज़ा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़ाती सौट इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कूफे रवानो करे छॾियो। जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाइब ऐं ख़लीफ़ो ऐं कासिद बणिजी करे कूफे ॾांहुं हलण जेका सो आहे सफ़र जो इरादो करणु शुरू कयऊं त उन खां बाद में कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़ाती सौट इमाम मुस्लिम बिन अकील खे पंहिंजे सौट जे इमाम हुसैन जे हुकुम खे लब्बैक कंदे कूफे ॾांहुं वञणु शुरू कयऊं। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वञी करे कूफा पहुता त उन खां बाद संदन हथ ते कुझु माण्हू कूफे जा हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हथ ते इहो बैत कयऊं ऐं इहो बिल्कुलु चवरायूं कि असां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा मुंतज़िर आहियूं, इंतज़ारु कयूं था पिया हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु असां वटि तशरीफ़ वठी अचनि। उन खां बाद में संदन हथ ते असां संदन खे अमीर बि मुक़ररु कंदासीं ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ ते बैत बि कंदासीं। उन वक़्तु हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे संदन सौट मुस्लिम बिन अकील जे हथ ते 1200 माण्हुनि जेका सो आहे उते संदन हथ ते बैत कयो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बैत जे ख़ातिर। उन खां बाद में वरी उहो माण्हू वधंदा 3000 जे लॻभॻि वञी करे हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जे हथ ते बैत कयऊं ऐं इहो बिल्कुलु साथ ॾियण जो मुकमल यकीन ॾेई रहियाऊं कि असां इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सां वफ़ादारी कंदासीं ऐं संदन हथ ते बैत कंदासीं। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे सौट हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे ख़त लिखियो कि बिल्कुलु कूफे वारा माण्हू तव्हां सां सचा आहिनि, तव्हांजे इंतज़ार में आहिनि, इन जे करे फ़लिहाज़ा तव्हांखे हाणे कूफे ॾांहुं जेका सो सफ़र करणु घुरिजे ऐं कूफे ॾांहुं तव्हांखे अचणु घुरिजे। जॾहिं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾे हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील इहो ख़त मोकिलियो, कूफे ॾे अचण जो ख़त मोकिलियो त उन ख़त खां बाद में कूफे वारनि हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जा बिल्कुलु जानी दुश्मन थी पिया। उन्हनि खे ख़बर पहुती कि जेको उन कूफे जो गवर्नर हुयो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद, उनखे ख़बर पहुती कि इमाम मुस्लिम बिन अकील
हिते कूफ़े में रहे थो पियो, उनखे ख़बर पई ऐं यज़ीद ताईं बि वञी मालूमात पई कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो माण्हू अची करे कूफ़े में पहुची चुको आहे ऐं माण्हू उन जे हथनि ते जेका सो आहे चाह रखी करे बैत रखनि था पिया, बैत कनि था पिया। तो भले हादा उबैदुल्लाह इब्न ज़ियाद उन ज़ालिम इंसान इहो पंहिंजे माण्हुनि खे मुक़ररु कयो कि इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॻोल्हे वठो ऐं उनखे मुंहिंजे दरबार में हाज़िर कयो। जेको बि शख़्स हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पनाह ॾींदो पंहिंजे घर में, असां उनखे बिल्कुलु हिन कूफ़े में उनखे रहण जो कोई बि हक़ न हूंदो, असां उनखे बिल्कुलु क़त्ल कराए छॾींदासीं। बहरहाल उन खां बाद में काफ़ी ॾिघो जेका सो आहे इहो वाक़ियो आहे हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जो कूफ़े में रहण वारो। कॾहिं हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील हिकु जॻह ते वञनि पिया संदन, अच्छा जॾहिं इहो ऐलान करायो इब्न ज़ियाद, तो हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ ते जेके माण्हू 3000 जे लॻभॻि ताईं उन्हनि बैत कयो, उन सभिनी पंहिंजी ॻाल्हियुनि तां फिरी विया, पंहिंजी जान जे ख़ौफ़ जे लाइ पंहिंजे उन डप यज़ीद जे ख़ौफ़ ऐं डप जे करे सभिनी ॻाल्हि तां मुड़ी विया। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जो साथ छॾे विया। त उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु अकेला रहिजी विया। कॾहिं हुन दर ते वञी करे उन जे दरवाज़े ते वेहनि पिया, कॾहिं हुन दरवाज़े ते वेहनि पिया, कॾहिं कंहिंजे घर में वेहनि पिया, कॾहिं कंहिंजे घर में हुया। तो बहरहाल हर को पंहिंजी जान जे ख़ौफ़ जे पेश नज़र हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे यज़ीद जो ख़ौफ़, डप इब्न ज़ियाद जो ख़ौफ़ ऐं डप जी वजह सां हर को हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील खे पंहिंजे घरां जेका सो आहे उते इजाज़त ॾेई करे चवनि पिया कि असांजे घरां तव्हां हितां तशरीफ़ फरमाए वञो, असांखे ख़तरो आहे, असांजी जाननि खे, असांजे घर वारनि खे ख़तरो आहे। तो भले आदा ईअं थींदे थींदे हता कि हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इब्न ज़ियाद जेको यज़ीद जे तरफ़ां मुक़ररु गवर्नर हुयो कूफ़े जो, उन इब्न ज़ियाद पंहिंजे दरबार में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुराए वरितो ऐं उन हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु सां कुझु ॻाल्हियूं कयूं कि सभ खां पहिरियों उन दरबार में हाज़िर थियण वक़्तु हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील उनखे अमीर सम्झी करे सलाम न कयो। हुन चयो कि मूंखे सलाम छो न कई, छा तूं मूंखे मुस्लमान न थिए कोन थो सम्झे? हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील फरमायो कि तुंहिंजे मुस्लमानी ते अफ़सोस आहे, तूं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आले बैत जे मथां इहे ज़ुल्म थो करें, उनखे क़त्ल कराइण जे कढ आई, आका अलैहिस्सलातु वसलाम जे नवासे ॾोहिटे जे क़त्ल कराइण जे ऐं मूंखे शहीद कराइण जे कढ आई, तो भले हा मां तोखे कहिड़ो सलाम कयां। बहरहाल इब्न ज़ियाद हुन सां हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील खे पंहिंजे उन वाठनि खे हुकुम ॾिनो कि हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील खे हिकु बुलंद वॾी इमारत ते वञी करे चाढ़े करे हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उतां ई जेका सो हेठि उछलायो ऐं उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील खे हेठि उछलायो वियो ऐं हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील अल्लाह सुब्हानहु व तआला जी तस्बीह ऐं तालील रब सुब्हानहु व तआला जी ज़िक्र अज़कार कंदे हेठि किरी पिया ऐं हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील शहीद थिया। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इहो सभ खां पहिरियों हुयो जेका सो आहे उन इहो हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील खे इहो शहीद करायो। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जो हिकु साथी हुयो जंहिं हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जो साथ ॾिनो, उनखे बि इब्न ज़ियाद शहीद करायो ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा 2 पुट हुया जेके नंढड़ा ॿार हुया, उहे कूफ़े में रहियल हुया, उन्हनि जे लाइ बि ॻोल्हा जो तलाश जो सिलसिलो शुरू करायो इब्न ज़ियाद। हता कि इब्न ज़ियाद जे हिकु साथी, हिकु वाठे इंसान, ज़ालिम इंसान, उन ॿिन्ही हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जे नंढड़नि ॿारनि खे हिकु दरिया जे किनारे ते वञी करे अल्लाह सुब्हानहु व तआला जे इन अहले बैत जे इन नंढड़नि ॿारनि खे अल्लाहु अकबर हिकु तलवार ऐं खंजर सां वार करे उन ॿिन्ही खे बि शहीद कराए छॾियो। उन खां बाद में हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील ऐं संदन 2 पुट ऐं उन खां बाद में हिकु साथी हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील जो उन्हनि खे इब्न ज़ियाद शहीद करायो। उन खां बाद हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कूफ़े ॾांहुं अचण जो जेका सो आहे पंहिंजो सफ़र खे शुरू कयो ऐं अॻिलो सफ़र इंशाअल्लाह मां अॻिले जुमे में अव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे कि करीम रब असांखे सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
तव्हांखे जेका सो आहे